राइट्स जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन सिंध के अली जाफरी सोलंकी ने आईजी साहब से मुतालबा किया है कि ज़ारा केस पर अमली कदम उठाएं कि ये वहशत और बर्बरियत की इंतहा है। क्या कसूर था मासूम ज़ारा मंगी का और क्या कसूर है उसके घर वालों का? क्या पुलिस का ये किरदार रह गया है? देखें, सुने ये डॉक्टर्स क्या कह रही हैं। मजबूर थी करे असां हे माना कॉन्फ्रेंसियूं एहतजाज था कयूं। सॼी पुलिस जे हथां माना शुरू खां वठी इहो माना थींदो आयो आहे, जंहिंजे करे असांखे मजबूर कयो आहे अॼु हिन मंज़िल ते असां अची पहुताऊं। न त असांखे ज़ारा जे केस जो हिकु सबूत आहे। DIG साहब चए थो त माना ज़ारा जे केस जा शाहिदियूं डॉक्टरियाणियूं लिकाइनि थियूं। असांखे ही प्रूफ आहे, असांखे ही रिपोर्ट आहे जेका असां केमिकल लेबोरेटरी ॾांहुं मोकिली आहे जुज़न जी। हीअ ई वॾी शाहिदी आहे जेका ज़ारा जे कातिलनि खे हीअ ई पकड़ाईंदी। तव्हांजे इहा 15 ॾींहंनि जी GIT वारी रिपोर्ट ज़ारा खे न बचाईंदी, हीअ रिपोर्ट असांजी बचाईंदी। असांजो सवाल आहे इहो त कहिड़ी ताक़त आहे जेका ज़ारा जे केस खे लोहणु थी चाहे। ज़ारा जे केस खे असां सिंध गवर्नमेंट सां वफ़ाक़ी गवर्नमेंट सां असां अपील था कयूं त मामले जो नोटिस वठी सख़्त कार्रवाई करे मुज़िम जेके बि ॾोहारी आहिनि उन्हनि खे सज़ा मिले। जेकॾहिं तव्हां ज़ारा जो केस नथा लोणणु चाहियो त प्लीज़ खुदारा तव्हां ज़ारा जे कातिलनि जी DNA स्पर्म टेस्ट करायो। सभिनी जी ख़बर पइजी वेंदी त कहिड़ा कातिलनि। इन में आहे त ज़ारा वेचारी न्याणी जेका शहीद उन सां रेप थियो आहे ऐं गले खे माना उन सां रसीअ सां ॿधी उन जो क़तल कयो वियो आहे। 12 घंटनि जे अंदरि जेको खणी आया असांजे राति जो असां उहे ॾिठियूं शयूं। उहे शयूं ही अथव त असां ॾिठोसीं त न्याणीअ जूं अखियूं बंदि आहिनि ऐं ही अखियूं बंदि अथसि। असां ॾिठोसीं वात बंदि आहे ऐं ॾंद हे मौजूदु आहिनि, असां उहो ॾिठोसीं। असां ही ॾिठो आहे त हिन खे रस्सी जेका गले में ॿधल आहे उहा जेका आहे सा हीअ बाक़ाइदे ज़ाहिर आहे जेका अवाम खे असां ॾेखारणु चाहियूं था त असां बेगुनाह आहियूं। असांखे खामखां टारगेट कयो थो वञे। असां बेगुनाह आहियूं। असां हिन मासूम बचड़ीअ जा गवाह आहियूं, सरकारी गवाह आहियूं। असांखे इहो गवाही ॾियणु ॾियो असांखे। अब DIG साहब से पूछें कि कौन सी गवाहियां और सबूत डॉक्टर छुपा रहे हैं। ऐसा जुल्म तो शायद फिरौन और नमरूद के दौर में नहीं था। मासूम बच्चियों की आबरू रेजी के बाद कत्ल, फिर दोबारा कब्र कुशाई, इतनी तजलील के बावजूद कारकर्दगी सिफर। क्या सिंध में सिर्फ आप पुलिस ऑफिसर्स की, सरमायादार की और सियासतदानों के बच्चे और जानो माल महफूज है? गरीब की इज्जत जानो माल की हिफाजत का कोई जिम्मा नहीं? ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर सिंध आपसे मुतालबा करती है कि शफाफ इंक्वायरी करके असल कातिलों को और उनके तमाम सहूलतकारों को जल्द से जल्द कैफरे किरदार तक पहुंचाया जाए। इरमनाज, HRJDU न्यूज़, हैदराबाद।